ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 58 अध्याय जे 4 भाग में ॾिठो त 4 महीना इंद्रप्रस्थ में रहन बाद श्री श्याम सुंदर जी अर्जुन समेत द्वारिका ॾांहुं हलन था। उते वञी सूर्य जी कन्या सां विधीअ मौज बिहा कनि था। उन खां पोइ श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के ऐं पाण खे श्री कृष्ण भगवान जो मित्र बिंदा सां विहा करण जो अहवाल ॿुधायो। तंहिं बाद सीता नाले अयोध्या जी राजकुमारीअ जे स्वयंवर जी कथा ॿुधाइण पिणु शुरू कई त अयोध्या जे राजा नगनजित इहा प्रतिज्ञा कई हुई त जेको मुंहिंजनि 7 ई डांडनि खे हिकु ई दफ़े में नथ विझंदो तंहिं सां मां पंहिंजी धीउ परणाईंदसि। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी श्री श्याम सुंदर जी अर्जुन समेत मथुरापुरीअ ॾांहुं विया, जिते उन्हनि जो ॾाढे प्रेम ऐं आदर भाव ऐं श्रद्धा सां स्वागत कयो वियो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 58 अध्याय जो 5 भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, सीता राजकुमारी जा तमाम सुंदर ऐं चंद्रमुखी हुई। सा मोहिणी मूरत खे ॾिसी उन ते मोहिजी पंहिंजे मन में चवण लगी, हे परमेश्वर, मूं खां जेकॾहिं अॻूणे जन्म में को चङो कमु थियो आहे त मां श्री कृष्ण खे स्वामी करे पंहिंजो जन्म सफल करियां। इहा आराधना करे उन पंहिंजी साहेड़ियुनि खे चयो, ए प्यारियूं, मुंहिंजो मन मोहिणी मूरत श्याम मोहे वरितो आहे। ईश्वर करे मुंहिंजे मन जी मुराद पूरी करे ऐं मूंखे इहो वर ॾिए। जॾहिं ॿिए ॾींहुं सुबुह जो श्याम सुंदर उथियो त राजा नगनजत वेनती कई त हे कृपा निदान, मूंखां का बि अव्हां जी शेवा थी न सघी आहे, तंहिं करे ॾाढो लॼी थियो आहियां। जा आज्ञा ॾियो सा पंहिंजी ताक़त सारो तव्हां जी शेवा करियां। प्यारा भक्तों, श्याम सुंदर खे उन जी कन्या जो सचो प्रेम मालूम हो, तंहिं करे खिली चवण लॻो, हे राजा, तव्हां जी तारीफ़ ॿुधी असांजो मन तव्हां सां गॾिजण वास्ते सिकियो थिए। हींअर तव्हां खे ॾिसी ॾाढो सुख पातोसीं। जेतोणीकि खत्री वरण जो पिनण धर्म न आहे, पर तव्हां जी भक्ति ऐं प्रीत ॾिसी मां घुरां थो त सीता नाले पंहिंजी धीउ जा सुशील ऐं गुणनि सां भरियल आहे, सा मूंखे परणाए ॾे। इहा ॻाल्हि ॿुधी राजा ख़ुशीअ सां चयो, हे वेंकटनाथ, जिते ख़ुदि लक्ष्मी 8 ई पहर तव्हां जी शेवा में रहे थी, उते मुंहिंजी धीउ उन जे अॻियां कहिड़ी चीज़ आहे जंहिंजी तव्हां चाहना था करियो, पर फ़क़ति
मुंहिंजी भक्ति ॾिसी दया करे तव्हां ईअं चओ था। उन में मुंहिंजो वॾो भाॻ आहे जो मुंहिंजी धीउ तव्हांजी दासियुनि में रहे। पर मूं उन छोकिरीअ जी शादीअ लाइ इहो प्रण कयो आहे त जेको मुंहिंजे 7 ॾांडनि खे हिकु दफ़े सां नथ विझंदो तंहिंखे परणाईंदसि। केतिरनि राजकुमारनि अची उन उमेद सां ईअं कयो बि, पर को बि ईअं न करे सघियो। उन्हनि मां केतिरा ई राजकुमार ॾांडनि जे सिंगनि सां फटिजी मोटी हलिया विया। तव्हां जेकॾहिं मुंहिंजो प्रण पूरो करियो त तव्हांखे मां ख़ुशीअ सां कन्या परणाए ॾियां। मां सम्झां थो त तव्हां खां सवाइ ॿिए कंहिं खां बि इहो कमु न थींदो। इहो ॿुधी श्याम सुंदर चयो त तमामु चङो, मां हिकिड़े ई दफ़े 7 ई बेलनि खे नथ विझंदसि। इहा ॻाल्हि ॿुधी राजा उन्हनि 7 ई ॾांडनि खे जे हाथियुनि जहिड़ा हुआ तिन खे वठी आयो। श्याम सुंदर 7 रूप पंहिंजा अहिड़ी तरह जो ॿिए कंहिंखे बि ॾिसण में न अचनि धारे 7 ई ॾांडनि खे हिकु ई वक़्त में नथ विधी। प्यारा भक्तों, श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, जंहिंजी आज्ञा में 3 लोक ऐं उन्हनि जा सभु जीव रहनि था, तंहिं लाइ फ़क़ति 7 ॾांडनि खे हिकु दफ़े नथ विझण का वॾी ॻाल्हि न चइबी। राजा नगनजित इहो चरित्र ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। राजकुमारीअ जी बि इच्छा पूरी थी। ॿिया बि सभई नंढा वॾा नगरवासी इहो चरित्र ॾिसी अजब में पइजी विया ऐं सभई नगरवासी द्वारिकानाथ जी स्तुति करे जय जयकार करण लॻा। राजा उन वक़्तु पुरोहित खां मुहूर्त पुछी विहांउ जी तयारी कई। शास्त्र मूजिबि सीता पंहिंजी धीउ मुरली मनोहर सां परणाए 10,000 गायूं, 3,000 बानियूं, तमामु सुंदर गहननि ऐं कपिड़नि सां 9 लख हाथी, 9 करोड़ घोड़ा, 9 लख रथ ऐं 90,000 बाना ऐं बेशुमार रतन वग़ैरह ॾाज में ॾेई श्याम सुंदर ऐं पंहिंजी धीउ खे मोकल ॾिनी। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 58 अध्याय जो 5 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।